अस्सलाम वालेकुम। ममन सिद्धी मिठोर बाबाला इन अखरनि ते बैतबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 35। करे उमेदगीअ जी ॻाल्हि तूं ना उमेदगीअ जी तूं ॻाल्हि न कर, ज़िंदगीअ जी ॻाल्हि कर तूं ज़िंदगीअ जी ॻाल्हि। लामोहे लहो ज़िद्दता न कर वेर कीनू बेजा हिर्स छॾे करे, उमेदगीअ जी ॻाल्हि कर तूं प्यार मोहबत जी ॻाल्हि कर। करे मट हौसलो वेसा मुस्तक़म मिठू, विस विसनि खे कढी ॻाल्हि कर तूं पुख़्तगीअ जी ॻाल्हि कर। कर यादो हे ॻाल्हियूं अॼु तुंहिंजी सारी आहे, दिलड़ी ॾाढी उञारी आहे, ॾींहड़ा घणा लाटई दिलड़ी ॾाढी ॾुखारी आहे। हींअर त विस विसनि जहिड़ो डेरो ॼमायो ग़लतिन दिलड़ी ॻारी आहे। ही ख़ुशियूं तुंहिंजे अची ईद ते ॾठीअ सराई, दिल ते बाग़ बहारी आहे। ही कमड़ा सभु थी पवनि ॻाल्हिड़ी तुंहिंजी जारी आहे। ही दिल जा वञनि वहम सभु लही, दिल जा ॾुख सभु टारी आहे। हेॾा इंतज़ार हाणे त मोहबत में अची मिल मिठूअ सां, कयल सभु वाइदा पारी आहे। हेॾां होॾां दुनिया में घुमे फिरे पियो, होॾां हेॾां दुनिया में घुमे फिरे पियो। मिस्टर बेरिया मिस्टर बेरिया ओ मिस्टर बेरिया। यादि करे कूड़ कुपट कीनू न मां कुझु कोन हासिलु थींदो, दुनिया में सुपट सां सहूलतूं सहज सुकार सच। सच ॻाल्हाइण ॿोलाइण ॾेती लेती करणु उथणु वेहणु, नरमीअ सां वाइदा करणु इक़रार करणु निभाइण सां सभु सच। सच नेमतूं रहमतूं भलायूं सिहत सां औलाद धन दौलत, बिस्मिल्लाह रहमान रहीम सां बरकत बरकतूं सभ सां सच। सच दीन दुनिया जूं भलायूं दुनिया में ई दर्जा हासिल थियनि था, आस उमेदूं कम नेक मतिलब मक़सद मिठूअ जा पूरा थियनि पुॼाए सभु सच। सच इंटरनेट ते समाजी सोशल वेबसाइटनि ते पढ़ी लिखे पियो पढ़ाए लिखाए पियो मिस्टर बेरिया मिस्टर बेरिया ओ मिस्टर बेरिया। यादि करे हर कंहिंखे चाहत कंहिंजी कंहिंसां कंहिंजी कंहिंसां, दुनिया में दुनियादारी बि करणी आहे कंहिंजी कंहिंसां। ॿुधोसीं से माल मटा ओड़ो पाड़ो यारी दोस्ती, निभाइणी आहे कंहिंजी कंहिंसां। ॿुधोसीं